उमरकोट में ट्यूशन सेंटर से पढ़ंदड़ ॿारी सां अणवणंदड़ हरकत कंदड़ सोशल वेलफेयर खाते के डिप्टी डायरेक्टर के उहिदे तां मुअतल कयो वियो आहे। वोमिन थाणे ते निंगरीअ जे भाउ माशूक खोसो की फरियाद ते उस्ताद मुमताज़ भट्टी मथां केस दाख़िल किया वियो आहे। ॿिए तरफ़ सेक्रेटरी सोशल वेलफेयर निंगरी सां अणवणंदड़ हरकत की वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ नोटिस वठंदे इल्ज़ाम हेठि आयल डिप्टी डायरेक्टर मुमताज़ भट्टी के उहिदे तां मुअतल करे मामले की जांच लाइ कमेटी कायम कर छड़ी है। अवां खे आगाह कर रहा आहियूं अहम खबर के हवाले से त उमरकोट में ट्यूशन सेंटर से पढ़ंदड़ ॿारी सां अणवणंदड़ हरकत कंदड़ सोशल वेलफेयर खाते के डिप्टी डायरेक्टर के उहिदे तां मुअतल कयो वियो आहे। वुमेन थाणे ते निंगरीअ जे भाउ माशूक खोसो की फरियाद ते उस्ताद मुमताज़ भट्टी मथां केस दाख़िल किया वियो आहे। ॿिए तरफ़ सेक्रेटरी सोशल वेलफेयर निंगरी सां अणवणंदड़ हरकत की वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ नोटिस वठंदे इल्ज़ाम हेठि आयल डिप्टी डायरेक्टर मुमताज़ भट्टी के उहिदे तां मुअतल करे मामले की जांच लाइ कमेटी कायम कर छड़ी है। अवां खे आगाह कर रहा आहियूं अहम खबर के हवाले से त उमरकोट में ट्यूशन सेंटर से पढ़ंदड़ ॿारी सां अणवणंदड़ हरकत कंदड़ सोशल वेलफेयर खाते के डिप्टी डायरेक्टर के उहिदे तां मुअतल कयो वियो आहे। वुमेन थाणे ते निंगरीअ जे भाउ माशूक खोसो की फरियाद ते उस्ताद मुमताज़ भट्टी मथां केस दाख़िल किया वियो आहे। ॿिए तरफ़ सेक्रेटरी सोशल वेलफेयर निंगरी सां अणवणंदड़ हरकत की वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ नोटिस वठंदे इल्ज़ाम हेठि आयल डिप्टी डायरेक्टर मुमताज़ भट्टी के उहिदे तां मुअतल करे मामले की जांच लाइ कमेटी कायम करे छड़ी आहे। उमरकोट में ट्यूशन सेंटर से पढ़ंदड़ ॿारी सां अणवणंदड़ हरकत कंदड़ सोशल वेलफेयर खाते के डिप्टी डायरेक्टर के उहिदे तां मुअतल कयो वियो आहे। वुमेन थाणे ते निंगरे जे भाउ माशूक खोसो की फरियाद ते उस्ताद मुमताज़ भट्टी मथां केस दाख़िल किया वियो आहे।